जी अॼु ॿिए ॾींहुं बि दुआ मंगी जे अगवा के ख़िलाफ़ घोटकी में सियासी समाजी धुरियुनि ऐं ख़ासि करे मंगी बिरादरी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे दुआ मंगी जी बाज़ाबी जे लाइ। उन वाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। वॾे में वॾो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे जेको सिंध जी न्याणी सिंध जे इंटरनेशनल सिटी मंझां अगवा थी वई आहे, जेको 6 ॾींहं थी वियो आहे। हिन महिल ताईं का ख़बर बि न आहे पई। ईअं सम्झो त सिंध में का हुकूमत बि न आहे। असां चऊं था सिंध जे असांजी भेण दुआ मंगी अञा ताईं बाज़ियाब कोन थी आहे, तंहिं करे असां हुकूमत खां मुतालबो कयूं था त फौरन जल्दी दुआ मंगी के बाज़ाब इलाइक़े मां डिफेंस जहिड़े इलाइक़े मां अगवा थी थिए ऐं जेकॾहिं हिते मां सम्झां थो त का गैर सिंधी को छोकिरो हुजे या गैर सिंधी का छोकिरी हुजे हा त हिन महिल सॼी सिंध बल्कि छा कराची बि बंदि थी वञे हा। पर हाणे असां हिन सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त फिलफोर दुआ मंगी खे बाज़ियाब करायो, न त ॿी सूरत में असां सिविल सोसाइटी सियासी समाजी तंज़ीमूं घोटकी जे अंदरि घोटकी ज़िले में असां मुकमल शटर बंद जो काल ॾींदासीं ऐं एहतजाज कंदासीं। असां अॼु एहतजाज कयो आहे डॉक्टर दुआ मंगी खे अगवा कयो आहे। अॼु ताईं वज़ीर आला सिंध या IG सिंध कंहिं बि अहिड़ो कोई बि क़दम न आहे खयों त जेके हिकु न्याणी खे असां सिंधी गैरतमंद क़ौम आहे जेका पंहिंजे पटके टोपी ऐं अजरक ते पंहिंजी जान क़ुर्बान कंदी आहे। हे त असांजो नंग आहे, हे असांजी न्याणी आहे। असां एसि ताईं सुकून सां न वेंदासीं जेसि ताईं असांजी न्याणी सिंध जी न्याणी आज़ादु न थी, एसि ताईं असां पंहिंजे सुकून सां न वेंदासीं। असांखे सिंधी माण्हुनि खे सिंधी क़ौम खे पूरी दुनिया में ही बदनाम करणु चाहिनि था पिया त सिंध में अगवा ऐं तावान जी तारीख़ पुराणी आहे, पर न्याणियुनि जी अगवा जेकी आहे इहो पहिरियों वाक़ियो आहे। असीं ही चिता था ॾियूं पिया सिंध गवर्नमेंट खे ऐं मुलोस जेके कल्पर्ट्स ॾोहारी आहिनि उनखे चऊं था पिया त न्याणी खे फ़ौरन बाज़ियाब करायो। ॿी सूरत में सिंध जी घिटी घिटी ॻोठ ॻोठ शहर शहर में एहतजाज धरणा ऐं मुज़ाहिरा। असां इहो सिंध गवर्नमेंट जे लाइ माना हिकिड़ो मुंहं ते हिकिड़ो दाग़ आहे त कराची पाकिस्तान जो ॿिए नंबर ते शहर आहे, उतां हिकिड़ी सिंधी न्याणी जेकी आहे अगवा थी वञे थी पई ऐं सिंध गवर्नमेंट जेकी आहे ख़ामोश आहे। असां मुतालबो कयूं था पिया सिंध गवर्नमेंट खां त फौरी तौरु दुआ मंगी के बाज़ियाब करायो वञे, न त सारी सिंध में रोड ब्लॉक कया वेंदा। अगवा थियण जो मुज़म कयूं था ऐं असां हुकूमत खां गौर कयूं था त जल्द अज जल्द बाज़ियाब कराई वञे। डिफेंस जहिड़े पौश इलाइक़े में जो छोकिरी अगवा थिए थी त असांजी न्याणियूं कीअं महफ़ूज़ रखी सघनि थियूं। डॉक्टराणी दुआ मंगी जी जेको पर असांजो मुतालबो आहे सिंध हुकूमत खां त उनखे बाज़ियाब कयो वञे, न ॿी सूरत में सॼी सिंध में सिराप एहतजाज कयो। ॾिठो वञे त हे पूरी जेको आहे मंगी बिरादरी जी न पर सिंध जी न्याणी आहे। पूरी मंगी बिरादरी न पर सिंध जी न्याणी आहे। सिंध जी न्याणी खे अगवा कयो वियो आहे। असां वज़ीर आला सिंध खे ऐं IG साहिब खे असां अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे इनखे बाज़ियाब करायो वञे। ऐं ॾुख जी ॻाल्हि इहा आहे, अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जे वालदेन वटि कोई बि वज़ीर आला सिंध या IG सिंध कोई बि उन्हनि जे वालदेन वटि वञी करे हमदर्दी लाइ कोई बि न वियो आहे उते। सिंध के अपील था कयूं त असांजी मंगी बिरादरी सां नाजाइज़ियूं ऐं वॾा ज़ुल्म थियनि था ऐं महिरबानी करे सॼी सिंध जी न्याणियुनि सां ज़ुल्म थियनि था ऐं सिंध सां नाजाइज़ियूं थियनि थियूं ऐं ग़रीब आवाम सां नाजाइज़ियूं थियनि थियूं। इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं ज़ाहिर आहे सरकार जी ज़िम्मेवारी आहे सभिनी इंसाननि जी सभिनी शहरनि जी प्रोटेक्शन करणु ऐं उते वरी सिंध में ख़ासि तौर ते असल में सिंध सां सोचल सम्झल साज़िश आहे। टारगेट कनि था पिया सिंध जी उन गैरत खे, सिंध जी उन आवाज़ खे मतिलबु परखण जी कोशिशि कंदा पिया। पर हीउ हिकिड़ो न्याणियुनि खे अगवा करणु इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं सिंध हुकूमत हुजे या पाकिस्तान सभिनी ज़िम्मेवारी आहे। इहा सोचल सम्झल साज़िश आहे। निमरता खां वेंदे दुआ मंगी या मुख़्तलिफ़ जेके वाक़िया थिया आहिनि नवाबशाह में वाक़िया मंगी खे आज़ादु कयो। आज़ादु कयो वञे। सिंधी न्याणियुनि ते ख़बर न आहे अलाए छो ज़ुल्म कयो वञे थो। कॾहिं निमरता जी सूरत में, कॾहिं नाइला जी सूरत में, कॾहिं फज़ीला सुर्की जी सूरत में सिंधी न्याणियुनि खे अगवा कयो वञे थो ऐं उन्हनि खे बाज़ियाब नथो कयो वञे। जहिड़े नमूने बलोच जी सॼी सिंध वांगुरु घोटकी वासी बि सिंध जा ई दुआ मंगी जे बाज़ाबी जे लाइ सरापा एहतजाज आहिनि। सरकार खे घुरिजे त फौरी तौर ते दुआ मंगी खे बाज़ाब कराए बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन सदाम मलिक सां गॾु अलावर बोज़ार KT न्यूज़ घोटकी।
बस